Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त जॾहिं कंहिं निज़ाम में बुरायूं बदउनवानी ऐं रंडकूं अची वञनि त तब्दीलीअ में वक़्तु लॻंदो आहे। पुराणो स्टेटस को तब्दीलीअ में सभ खां वॾी रुकावट बणियल आहे। लाहौर में LDA सिटी जे मनसूबे नया पाकिस्तान अपार्टमेंट्स जी इब्तिदाई तक़रीब खे ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त पुराणो स्टेटस को पैसो कमाइण लाइ रंडकूं विझी रहियो आहे। मूं पंहिंजी अखियुनि सां निज़ाम ख़राब थींदे ॾिठो आहे ऐं हाणे इहो निज़ाम बणिजी चुको आहे त जेसिताईं पैसो न ॾींदव तेसिताईं को कमु न थींदो। हम अभी तक आईन ही में फंसे रहे हैं कि भाई आईन को हम तहफ़्फ़ुज़ ही देते रहे हैं, आगे हम बढ़ ही नहीं सकें और दुनिया आगे जा रही है। हम यहीं अभी डिबेट कर रहे हैं, एक साहब आते हैं आईन इधर कर देते हैं, दूसरे साहब आते हैं आईन को उधर कर देते हैं और हम उनको यही समझाते जा रहे हैं कि भाई ये आप नहीं कर सकते, ये आप आईन से गद्दारी कर रहे हो। किसी शख्स ने कहा आईन है, कुरानी वजीफा तो नहीं है, आप कहें बिल्कुल है। ये जो 2 दर्जन शिकें हैं ये वो शिकें हैं जो आम शहरी को मुतासिर करती हैं। आपको बताना है, आपको ये सब मिलता है, ये 2 दर्जन जो बातें हैं ये आपको आईन देता है। उसमें भी ये शऊर बढ़ेगा और वो भी कहेगा हाँ मैं इस आईन के साथ खड़ा हूँ और मैं इस आईन का उतना ही मुहाफिज हूँ जितना पाकिस्तान की आर्म फोर्सेस हैं। आईन कंहिं बि शहरी खे खंभे गुम करण जी इजाज़त नथो ॾिए। आईन टोड़ण गद्दारी जे ज़ुमरे में अचे थो। आईन जो तहफ़्फ़ुज़ न थियण सां वफ़ाक़ टुटी सघे थो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा इस्लामाबाद में कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो आहे त हर शहरी खे पाकिस्तान जो आईन पढ़णु घुरिजे। मूंखे नथो लॻे त स्कूल्स में आईन पढ़ायो वेंदो आहे। वियो काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में असांजो केस उते पियो आहे। 1.5 साल खां उन्हनि एजेंडा ते कोन्हे आंदो। हिन दफ़े प्राइम मिनिस्टर वाइदो कयो आहे त ॿी जेकी CCI थींदी, हीअ हिकु त मंडे ते थींदी, उन में न, उन खां पोइ जेकी CCI थींदी उन में इहो इशू जेको जंहिंजो इंशाअल्लाह ताला असांजे हक़ में फ़ैसिलो थींदो त जेकी विरछा आहे पाणी जी अकॉर्ड मुताबिक़ थिए, उन में सिंध खे पंहिंजो हक़ मिलंदो। सिंध सरकार 91 वारे मुआहिदे बदिरां टिरुखे फार्मूले तहत पाणीअ जी विरछ ते एतराज़ वारे छॾिया। इरसा जी एडवाइज़री कमेटी जे फ़ैसिलनि ते रद्द अमल ज़ाहिर कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध में पाणीअ जी खोट ऐं विरछ वारो मसइलो गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल में इल्तिवा हेठि आहे। 1.5 साल गुज़रण बावजूदि मसइले खे CCI जी एजेंडा में शामिल न कयो वियो। वज़ीर आज़म ख़ातिरी कराई आहे त CCI में जल्द हिन मामले ते बहस कयो वेंदो। उम्मीद त सिंध खे 91 वारे मुआहिदे तहत हिसे जो पाणी ॾिनो वेंदो। वफ़ाक़ ऐं सिंध में तकरार सां सॼे पाकिस्तान खे नुक़सानु थी रहियो आहे। वफ़ाक़ पंहिंजी पॉलिसीज़ ते कंहिंसां बि ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। वफ़ाक़ में जेके वेठल आहिनि उन्हनि मां जान छुटी वेंदी। नवाबशाह में बख्तावर कैडेट कॉलेज में इफ्तिताही तक़रीब में शिरकत बाद वॾे वज़ीर मुराद अली शाह टाइम न्यूज़ खे सालगिरह जे मौक़े ते वाधायूं ॾिनियूं। मुबारकबाद ॾियनि टाइम न्यूज़ खे ऐं पंहिंजे अख़बार खे। सहाफ़त जे मामले सां हिकिड़ो नओं नालो ऐं तमामु जल्दी उन तरक़ी कई आहे, उनखे मुबारकबाद थो ॾियनि। कब हुई शादी आपकी? 7 तारीख। साहब मैं तुम्हें कहता हूँ, तुमने निमरता का केस तो भी खत्म कर दिया, लेकिन आरती शाह का केस खत्म होने नहीं दूंगा। अगर हमारे साथ इंसाफ नहीं हुआ तो हम अपने आप को और कुछ नहीं, अपने को आग लगा के जला दें। लाड़कानो मां अगवा ॼाणायल नारी आरती मज़हब मटाइण बाद मुड़ुस समेत अदालत में पेश। अदालत नारी खे 2 ॾींहंनि लाइ दारुल अमान मोकिले छॾियो। नारी सां शादीअ जी दावा कंदड़ नौजवान मोहम्मद फवाद 5 ॾींहंनि जे रिमांड ते पुलिस हवाले। नारी आरती जे वारिसनि 5 ॾींहं अॻु संदसि अगवा जो केस दाख़िल करायो हो। पुलिस खे कराची मां आयल नारी ऐं संदसि मुड़ुस खे पुलिस अदालत में पेश कयो।
पुलिस जो चवणु आहे त आरती मुसलमान थियण बाद मोहम्मद फवाद सां पसंदी शादी कई आहे। इस्लाम क़बूलण बाद नारी जो नओं नालो आयशा रखियो वियो। आरती ऐं मोहम्मद फवाद जी पेशीअ वक़्तु हिंदू बिरादरी जा माण्हू बि अदालत पहुची विया। हिंदू बिरादरी तरफ़ां अदालत ॿाहिरां नारेबाज़ी। वॾे वज़ीर मुराद अली शाह आरती जे अगवा मामले जो नोटिस वठंदे IG सिंध खां रिपोर्ट तलब करे वरिती। सिंध हाई कोर्ट कमीशन इम्तिहान खां सवाइ कॉन्ट्रेक्टी ऑफिसर्स जी मुस्तक़िली गैर क़ानूनी करार ॾेई छॾी। अदालत रिमांस ॾिना त ग्रेड 16 ऐं आला ऑफिसर्स जी मुक़ररी जो तरीक़ेकार वाज़े आहे। कॉन्ट्रैक्ट ते भर्ती थियल ऑफिसर्स खे कमीशन इम्तिहान पास करण बिना मुस्तक़िल नथो करे सघिजे। चीफ सेक्रेटरी खे कमीशन इम्तिहान बिना मुस्तक़िल थियल ऑफिसर्स जी लिस्ट पेश करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट IBA टेस्ट पास हेडमास्टर्स जी मुस्तक़िलीअ बाबति दरख़्वास्त ते सेक्रेटरी तालीम खां जवाब तलब करे वरितो। केस जी ॿुधणीअ दौरान सेक्रेटरी तालीम ऐं हेडमास्टर्स जो वॾो अंग अदालत पहुतो। अदालत सेक्रेटरी तालीम खां पुछाणो कयो त जॾहिं उस्तादनि इम्तिहान पास कयो आहे त खेनि मुस्तक़िल छो न पियो कयो वञे। सेक्रेटरी तालीम ॿुधायो त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे त 17 ग्रेड जी मुक़ररी पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए थींदी। जस्टिस मोहम्मद अली मज़हर सवाल कयो त उस्तादनि टेस्ट पास कई आहे, हाणे खेनि छा करणु घुरिजे। दरख़्वास्त गुज़ार उस्तादनि मौक़िफ़ इख़्तियार कयो त जेकॾहिं पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान वठिणो आहे त असां उन लाइ बि तयारु आहियूं। अदालत सेक्रेटरी तालीम खे उस्तादनि जे मामले ते विच जो रस्तो कढण जो हुकुम ॾींदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। मुल्क में कोरोना वायरस खे वधीक 105 मरीज़नि दम ॾेई छॾियो। वधीक 5000 नवां केसिस साम्हूं अची विया। टेस्ट मस्बत अचण जी शरह 10% रही। मुल्क जा समूरा वैक्सीनेशन सेंटर्स अॼु बंदि, आचर ते खुलियल रहंदा। ईद खां पोइ शहरनि खे वैक्सीन लॻाइण लाइ रजिस्ट्रेशन शुरू करण जो ऐलान। परॾेही शहरनि जी बि नादरा जे पोर्टल ते रजिस्ट्रेशन शुरू। सिंध में पुलिस ऑफिसर्स ऐं अहलकारनि खे वैक्सीन लॻाइण जो फ़ैसिलो। कराची, हैदराबाद, लाड़कानो ऐं खैरपुर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु ऐं आचर ते कारोबारी सरगर्मियूं मुकमल तौर बंदि। मेडिकल स्टोर ऐं आम बापे वारनि शयुनि जा दुकान ऐं ज़रूरी सर्विसिस जूं ऑफिसिस खोलण जी इजाज़त हूंदी। सखर में मार्केट्स बंदि न थियूं। भिटशाह में पुलिस ज़बरदस्ती कारोबारी मर्कज़ बंदि कराए छॾिया। NA75 डस्का ते नंढी चूंड लाइ चूंड मुहिम ख़तमु। पोलिंग सुभाणे थींदी। तक ते पोलिंग जो सामान पहुचाइण जो सिलसिलो शुरू। नंढी चूंड में नून लीग जी नौशीन इफ़्तिख़ार ऐं PTI जे अली असजद मल्ही में सख़्त मुक़ाबले जो इम्कान। नून लीग जी चूंड मुहिम दौरान फायरिंग ते PTI कारकुननि ख़िलाफ़ केस दाख़िल। लॻे थो नवाज़ लीग साज़िश तहत पीपल्स पार्टी खे भित सां लॻाइण जी कोशिश पई करे। पीपल्स पार्टी आज़ाद सियासी जमात आहे। इतिहाद में गॾु आहियूं पर कंहिंजे मातहत न आहियूं। PDM जे आख़िरी इजलासनि में अंदाज़ो थी वियो हो त हाणे इतफ़ाक़ राय सां फ़ैसिला करण बदिरां मढ़िया पिया वञनि। पीपल्स पार्टी MNA शाज़िया मरी चयो आहे त संदन ख़्वाहिश आहे त PDM बरक़रार रहे ऐं अपोज़िशन पार्टीज़ गॾिजी हुकूमत खे टफ टाइम ॾियनि। CEC जे इजलास में नवाज़ लीग ऐं JUI जे रवैयनि ते बि बहस कयो वेंदो। सलाह मशवरनि बाद इस्तीफ़ाउनि ऐं PDM में रहण या न रहण बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। नवाज़ लीग जो रवैयो अफ़सोसनाक आहे। टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल दौरान शाज़िया मरी चयो त जहांगीर तरीन ॾींहुं पीपल्स पार्टी में शमूलियत वारियूं ॻाल्हियूं बेबुनियाद हुयूं। शैला रज़ा जे ट्वीट में का बि सदाकत न हुई, तंहिं करे हुन पंहिंजो ट्वीट डिलीट करे छॾियो। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जी इंतिज़ामिया ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सखर में दरख़्वास्त दाख़िल। इंतिज़ामिया मथां शागिर्दनि जे सर्टिफिकेट्स में वॾे पैमाने ते ग़लतियुनि जो इल्ज़ाम। दरख़्वास्त में सिंध हुकूमत, यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर
रजिस्ट्रार ऐं कंट्रोलर खे धुर बणायो वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ॼाणी वाणी सर्टिफिकेट्स में ग़लतियूं करे लखे रुपयनि जी उगाड़ी कंदी आहे। अदालत दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मुक़ररु कंदे धुरियुनि खे अङारे ते तलब करे वरितो। सिंध जी अस्पतालनि में गैर मयारी दवाउनि ऐं ॿारनि जे फ़ौत थियण वारनि वाक़िअनि जी जांच लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। सिंध हाई कोर्ट जे जज जी सरबराही में कमीशन जोड़ण जी इस्तदा। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त सिंध जी सरकारी अस्पतालनि में गैर मयारी दवाऊं रखण सां गॾु फंड्स में गोभियूं हुयूं पियूं वञनि। आरओ प्लांट्स जे नाले ते बि हिकु कंपनी खे अरबे रुपयनि जो फ़ाइदो ॾिनो वियो। अदालत खे आरओ प्लांट्स जे मनसूबनि जी बि जांच कराइण ऐं गोराड़ो डैम जे मुतासिरनि खे मुआवज़ो ॾियारण जी बि इस्तदा। कानपुर जे कचे वारे इलाइक़े में खूनी तकरार तां मारिजी वियल 2 भाइरनि समेत 5 ॼणनि जी हथियारनि जी छांव हेठि तदफ़ीन। जतोई बिरादरी जी 2 धुरियुनि में छिक ताण बदस्तूर बरक़रार। धुरियूं मोर्चा बंदि हुजण सबबि इलाइक़े वासी घरनि ताईं महदूद। गुज़िरियल ॾींहुं कारह तकरार तां 2 भाइरनि समेत 5 ॼणा क़तुल, हिकु औरत समेत 6 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। वाक़े जो अञा ताईं केस दाख़िल न थी सघियो, का गिरफ़्तारी बि अमल में न आई। सिंध में बाहि जे वाक़िअनि में ॿीहर वाध। हिकु ॾींहुं अंदरि 35 खां वधीक घर सड़ी रख थी विया। फायर ब्रिगेड जूं गाॾियूं धिके स्टार्ट थी वियूं। कोट गुलाम मोहम्मद वेझो ॻोठ कामरेड मानव कोहली में चुल्हि मां चिणग उथण सबबि भील ऐं कोहली बिरादरी जा 25 खां वधीक घर सड़ी विया। गाजी खुआवर भरिसां ॻोठ मंगियो मसण में बाहि लॻण सबबि लाॾाऊ कबीले जूं 10 झूपड़ियूं सड़ी वियूं। सदमे में 2 औरतूं बेहोश। ठरी मीरवाह जे ॻोठ ॾातो दस्ती में बाहि लॻण सबबि 4 घर सड़ी विया। बाहि विछाइण लाइ मोकिलियल ठरी मीरवाह टाउन जी फायर ब्रिगेड गाॾी जो अध में तेल ख़तमु थी वियो। मुतासिरनि जो एहतिजाज। कराची में रिटायर्ड पुलिस एहलकार ज़ाल हथां क़तल थियण वारो मनसूबो नाकाम। पुलिस औरत ऐं संदसि चाहींदड़ सूधो 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। औरत नौरीन चाहींदड़नि सां गॾिजी पंहिंजे मुड़ुस रिटायर्ड एहलकार खे क़तल करण जो मनसूबो जोड़ियो हो। पुलिस जो चवणु आहे त नौरीन जा जुनेद सां नाजाइज़ लाॻापा हुआ। ॿिन्ही गॾिजी रिटायर्ड एहलकार खे क़तल करण जो मनसूबो जोड़ियो ऐं जुनेद जवाबदार बिलाल खे एहलकार जे क़तल जी सुपारी ॾिनी। नौरीन ऐं संदसि चाहींदड़नि मनसूबो जोड़ियो त एहलकार सुबुह जे वक़्तु ॿारनि खे स्कूल छॾणु वञे त उन वक़्तु खेसि क़तल कयो वेंदो। इतलाह मिलण ते कार्रवाई कई ऐं मनसूबो नाकाम बणायो। कराची जे इलाइक़े शादमान टाउन में आपघात कंदड़ औरत जो ऑडियो साम्हूं अची वियो। ख़ुदकुशीअ खां अॻु औरत पंहिंजी दोस्त खे फ़ोन करे ॿुधायो त खेसि महले जा कुझु छोकिरा ब्लैकमेल करे रहिया आहिनि। वाक़े बाद पुलिस 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी। बाडह जी दरगाह शरीफ़ आड़े वासियुनि 11 वरनि जी यतीम निंगरी मुबैना तौर अगवा थी वई। सायरा मीरभर जे मामे अली नवाज़ मीरभर थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराए छॾी। वारिसनि मूजिबि सायरा खे हथियारबंद अगवा करे विया आहिनि। नोटिस वठी खेसि बाज़ाब कराए वञे। ठुल भरिसां गोली लॻण सबबि औरत अजुल जो शिकार। ॻोठ पुराणो मीरल में औरत नूरजहां मारफाणी खे ज़ख़्मी हालत में इस्पताल लियो पियो वियो त रस्ते में फ़ौत थी वई। वारिसनि मूजिबि पिस्टल साफ़ कंदे औरत खे गोली लॻी। पुलिस मामले जी जांच शुरू करे छॾी। कानपुर महर में डाटसन जे टकर में चिभाट जी फ़ौत थियल नौजवान ज़ाहिर शेख जे वारिसनि जो मस्जिद चौक वटि लाश रखी धरणो। डाटसन ड्राइवर खे गिरफ़्तार करण जो मुतालबो।
गंबट में प्राइमरी उस्ताद जो ज़ाल ते तशद्दुद जो इल्ज़ाम केस दाख़िल कराए छॾियो। गरीबाबाद पाड़ेवासी मुमताज़ मुग़ल दाहियो त घरवारी पंहिंजनि भाइरनि सां गॾिजी तशद्दुद जो निशानो बणायो, इंसाफ़ कयो वञे।